अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह ताला जल्ल शानो शाला सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए, दुनिया में सोने हबीब जी दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अज हर मानू परेशान तो नजर अचे। रोजगार में बरकत ना है, तंगियों, तंगदस्तियों, कर्ज, दर्द मानू के परेशान करे विधो। मजूरा त परेशान आ, व्यापारिया त परेशान आ, ऑफिसरा परेशान आ, ताजरा, जमींदारा, करोड़पतिया तो परेशान आ। रिस्क में बरकत खजी वही आ, मुश्किलातुन मानून के घेरे रखियो आ। आउं चाहियां थो त इन्हनि परेशानियुनि जो हिकिड़ो तव्हांखे नुस्ख़ो, हिकिड़ो इलाज ॾियां। छा ख्याल आहे? ये जो परेशानियों ने हमें घेर लिया है, ये तंगी और तंगदस्तियां जो हमें दिन रात परेशान कर रही हैं, मैं चाहता हूं उनका एक इलाज तुम्हें अता करूं, और वो ऐसा आफाकी, आसमानी और इलाही रहमत भरा नुस्खा है जिसको अमल करने वाला कभी तंगी नहीं देख सकता। अगर आप उसके बारे में शक में मुब्तला हो तो लाएं, स्टाम्प पेपर में लिख कर देता हूं। हम कोई उधार की बात नहीं करते, हम दस्त बदस्त सौदे की बात करते। तवांजे तंगियुनि ऐं तवांजे परेशानियुनि जो एड़ो मुजर्रब ऐं कामयाब नुस्ख़ो ॾियां जो जेकॾहिं तव्हां उन ते अमल कयो ऐं तव्हांजी तंगी न लहे त ज़िम्मेदार मां वेठो। तव्हां अमल कयो,
जेकॾहिं तव्हांजी परेशानी हल न थिए त सुभाणे मुंहिंजो गिरेबान हाज़िर। इंशाअल्लाह अल्लाह से तव्हांजूं परेशानियूं लाहे छॾींदो, तव्हांजूं तंगियूं तकलीफ़ूं, तव्हांजूं आफ़तूं शामतूं मुसीबतूं ज़मीन आसमान जा दुख दर्द रब तव्हां लाहे छॾींदो। ऐं उहो कामयाब ऐं मुजर्रब नुस्ख़ो आहे जंहिंते हिकु न ॿ न बल्कि लखे माण्हुनि अमल कयो आहे ऐं उनजो फ़ाइदो पिरायो आहे। उहो तव्हांजे तंगियुनि ऐं तव्हांजे तकलीफ़ुनि खे लाहिण जो नुस्ख़ो छा आहे, ज़रा तवज्जो सां, ज़रा गौर ऐं फ़िक्र सां ॿुधो ऐं दिल में अज़्म करे उथो त इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। ऐं जेकॾहिं अमल करण खां पोइ बि तव्हांखे फ़ाइदो न थिए त मुंहिंजो गिरेबान तव्हांजो हथ। वो नुस्ख़ो आसमानी नुस्ख़ो जेको तव्हांजे रिज़्क़ में बरकत विझंदो, तव्हांजे थोरी शइ खे घणो बणाईंदो, तव्हांजे तंगी खे लाहींदो, तव्हांजे परेशानी खे हटाईंदो, तव्हांजे ज़हन खे, तव्हांजे दिल ऐं दिमाग़ खे पुरसुकून बणाईंदो, तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन जे मोझारनि खे लाहींदो। उहो नबवी नुस्ख़ो अथव सखावत। जो कुछ तव्हांखे अल्लाह ॾिनो आहे, अल्लाह जे ॾिने मझां अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदा कयो। अल्लाह जे ॾिने मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा कयो। ये वो आफाकी उसूल है, ये वो नबवी नुस्खा है, ये वो कुरानी दस्तूर है, ये वो खालिक अकबर का अता किया हुआ नुस्खा है कि जो अमल करेगा वो कभी तंगी नहीं देख सकेगा। वो ये कि जो कुछ अल्लाह ने तुम्हें अता किया है उसके नाम पर खर्च करते रहो। अल्लाह के दिए हुए माल में से, दी हुई चीजों में से, व मिम्मा रज़क़नाहुम, और जो कुछ हमने तुम्हें दिया है, जो कुछ हमने तुम्हें अता किया है, उसमें से व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून, उन्हें जो कुछ हमने दिया है उसमें से खर्च करते हैं। हमारे नाम पर जो खर्च करते हैं हम जिम्मा उठाते हैं कि उनकी रोजी को बढ़ा देंगे, उनकी तकालीफ को दूर कर देंगे। ये आसमानी और कुरानी दस्तूर है। वो इस तरह कि अगर तुम अल्लाह के रास्ते में देते हो, मसलुल लज़ीना युनफिकून फी सबीलिल्लाहि कमसल हब्बा, उनकी मिसाल जो अल्लाह की राह में खर्च करते हैं उनकी मिसाल ऐसे है जैसे एक दाना होता है। क्या होता है? दाना। जब वो बोया जाता है, अम्बतत सबा सनाबिल, उसमें से सात बालियां उगती हैं। फी कुल्ल सुम्बुलतिन मिअतु हब्बा, हर बाली के अंदर 100 दाने होते हैं। अब तुमने तो एक दाना फेंका था ना, धरती में, जमीन में एक दाना फेंका था और उधर से 700 दाने तैयार हो गए। ये मिसाल दी है अल्लाह ताला ने कुरान मजीद में। मैं इस तरह बढ़ाऊंगा तुम्हें
जिस तरह एक दाने में से 700 दाने पैदा कर देता हूं। वल्लाहु युदाइफु लिमन यशा। अब भी अगर अल्लाह चाहे तो इसको दुगना कर सकता है। 700 का दुगना कितना हो गया? 1400। वल्लाहु वासिउन अलीम। और अल्लाह इससे भी ज्यादा कुशादगी करने वाला और जानने वाला। 700 के एक दाने में से 700 बनाए, 700 को 1400 कर दे, और 1400 को अगर 14,000 कर दे, वो अल्लाह कुशादगी करने वाला है, इससे भी ज्यादा कुशादगी करने वाला है। अब ये बात जितनी कहने में छोटी है, इतनी फायदे में बड़ी है। ध्यान है जरा मेरी तरफ। ये बात कहने में जितनी आसान है, करने में उतनी मुश्किल लगती है। कहने में जितनी आसान है कि भाई खैरात करो, जो अल्लाह ने दिया है खैरात कर दो, कहने में बहुत आसान है। लेकिन मजा तब है जब वो खैरात करे और अपनी जेब से निकाले। ये निकालना बड़ी बात है, क्योंकि ये पैसे जो होते हैं ना, ये दिल के नीचे होते हैं। पैसा होता है ना ह्यावजी पाड़, ह्यावजी पाड़, उनके कढ़ण ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। पैसे खे कढ़ण ख़र्च करण ॾुखियो लॻंदो आहे। इहा ॻाल्हि जेतिरी चवण में सवली आहे, तेतिरी अमल करण में ॾुखी आहे। ऐं जेतिरी इहा अमल करण में दिक्कत तोखे महसूस थिए थी, उन खां 700 गुना वरी तोखे उनजो अजुर ऐं सिलो मिलणो। इहो तव्हांजो अल्लाह सां सौदो आहे, इहो तव्हांजो अल्लाह सां वापार आहे। ॾिसी वाइसी त बंगाली भी सौदो कंदो, पंजाबी भी सौदो कंदो, सिंधी भी सौदो कंदो, बरोच भी सौदो कंदो, ॾिसंदो त मूंखे नफ़ो आहे। उन में ज़ाहिरी ॾिसी हर को माण्हू ख़र्च करे थो, पर अल्लाह सां मामलो करण इहो ग़ैब जो सौदो आहे, ॻुझ जो सौदो आहे, लिकल सौदो आहे। सुभान अल्लाह। इहो जेको लिक जो सौदो आहे, मज़ो आहे इन्हें में। सुनिए, हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर पर जाते और अल्लाह से बिल मुशाफा कलाम करते। जिस तरह कलाम होता है, जिस तरह बातचीत होती है, इस तरह अल्लाह से वकल्लमल्लाहु मूसा तकलीमा, जैसे बात होती है ना दोनों में, इस तरह हजरत मूसा अल्लाह से बातें करते थे। जा रहे थे कोहे तूर की तरफ, रास्ते में एक बंदा मिला, पूछने लगा हजरत कहाँ जा रहे हैं? आपने फरमाया कि मैं कोहे तूर पर जा रहा हूं अपने रब से कलाम करने के लिए। वो अर्ज करने लगा कि हजरत जब आप मेरे रब की बारगाह में पहुंचे तो जरा मेरा अर्ज करना, मेरी एक दरखास्त है वो पेश कर देना। फरमाया क्या क्या दरखास्त है? अर्ज की हजरत मेरे रब से अर्ज करना कि मैं बड़ा तंग दस्त हूं, बड़ा अयाल है, बीवी है, बच्चे हैं, औलाद है, बेटे बेटियां, और तंगी इतनी है कि एक वक्त का खाना खाता हूं तो फिर फाका आ जाता है, फिर खाता हूं तो 2 वक्त का फिर फाका आ जाता है। तो मेरे रब से ये अर्ज करो कि उसने मुझे जिंदगी दी है तो मुझे खाना तो देना, पेट भर के खाना तो मुझे अता करे ना, मैं भूखों में मर रहा हूं। हजरत मूसा अलैहिस्सलाम से ये उसने अपना दुखड़ा सुनाया और अर्ज की कि मेरे रब को ये मेरा अर्ज करना। हजरत मूसा अलैहिस्सलाम जब कोहे तूर पर पहुंचे, और जाहिर है कि जब मुहिब को अपने महबूब से बातें हों तो फिर कोई बात याद भी नहीं रहती। हजरत मूसा अलैहिस्सलाम उसका पैगाम भूल गए, उसका पैगाम बताना हजरत मूसा अलैहिस्सलाम को याद न रहा। जब वापस लौटने लगे तो खुद ही रब्बे कायनात ने फरमाया कि मूसा
उस बंदे का पैगाम तो तूने नहीं दिया, उसकी दरखास्त तो हमें नहीं पहुंचाई। अर्ज की मेरे मालिक तू ही जानने वाला है, अब तू ही बता मैं उसको क्या जाकर पैगाम दूं। रब्बे दुल जलाल ने फरमाया कि मूसा उनसे कह देना कि हमने उसकी जिंदगी बड़ी लंबी चौड़ी रखी है और उसके मुकद्दर में रोजी थोड़ी लिखी है। जो मुकद्दर में रोजी लिख दी जाती है ना, वो इसके मुकद्दर में बहुत कम रोजी लिखी है और उम्र बड़ी लिखी है, इसलिए थोड़ा थोड़ा करके इसको दे रहे हैं क्योंकि उम्र लंबी है इसकी। हजरत मूसा अलैहिस्सलाम ने आकर उसे ये सारा पैगाम इलाही सुनाया। उसने अर्ज की हजरत अब मेरी गुजारिश है जब फिर आप जाएं मेरे रब से अर्ज करना कि जो सारी जिंदगी की रोजी मेरे लिए तूने लिखी है वो मुझे एक ही बार दे दे। एक बार तो पेट भर के खाऊं, फिर मेरी किस्मत, मरूं तो मरूं, लेकिन एक मर्तबा तो खाऊं ना। मेरे रब से ये अर्ज करना। तो हजरत मूसा अलैहिस्सलाम फिर जब गए, अर्ज गुजार हुए, रब्बे जुल जलाल ने फरमाया चलो मूसा हम इसको पूरी जिंदगी की रोजी एक बार की दे देंगे, एक मर्तबा ही दे देंगे। इसको बोलना फिर हमसे मुतालबा ना करे। फिर ऐसे खुदा के करना ऐसे हुआ कि उसको कोई ऐसा सबब बना कि बड़ी दौलत मिली, बड़े पैसे मिले। वो जो उसकी सारी जिंदगी की रोजी थी वो उसको एक ही दफा मिल गई। अब इस बंदे ने क्या किया कि जाकर शहर में जितने भी गुरबा थे, मिस्कीन थे, फुकरा थे, सबको जाकर दावत दे दी कि भाई मेरे घर में दावत है, आ जाओ। फकीर आ गए, मिस्कीन आ गए, तंगदस्त आ गए। जितनी भी दौलत इसको मिली थी ना, वो खाना पकाया, कपड़े लिए, इस्तेमाल की चीजें ली, खुद खाया, अपने बच्चों को खिलाया और सारा कुछ बकिया जो बचा वो अल्लाह के नाम पे खैरात कर। एक कौड़ी भी बचा कर न रखी। बोलो, एक कौड़ी भी बचा कर न रखी। उसने सब का सब अल्लाह की राह में खर्च कर दिया। अब जब अगला दिन हुआ तो कल से ज्यादा रोजी मिली। उसने ऐलान कर दिया फुकरा को, भाई इधर उधर मांगो नहीं, आओ मेरे पास खाते रहो। उधर देगें पक रही हैं, उधर बकरे कट रहे हैं, उधर खैरात हो रही है। फिर अगले रोज उससे भी ज्यादा मिला तो उसने क्या किया कि सब कुछ खैरात कर दिया, खाया, खैरात कर दिया, बचाया कुछ भी नहीं। बोलो, अब ये बात बड़ी समझने की है और दिल में बिठाने की है। इस खैरात करने के लिए दिल चाहिए, दिल चाहिए, दिल चाहिए। वो एक अंदर भी यार बैठा हुआ है, वो कहता है यार ये तो तुझे सारी जिंदगी की रोजी मिली है, तू तकसीम कर देगा, कल क्या खाएगा, कल क्या खाएगा। लेकिन यह है इंसान का यकीन, अल्लाह पे भरोसा कि जब मैं अल्लाह के नाम पर दूंगा मेरा रब मुझे खाली नहीं छोड़ेगा। जोड़ने वाले बहुत हैं, जोड़ के रखने वाले बहुत हैं, खर्च करने वाले बहुत कम हैं। अब मैं एक बड़ा वजनी, दो चार जुमले बड़े वजनी बोलना चाहता हूं, अगर आप तवज्जो फरमाएं। आपकी तवज्जो है मेरी तरफ। जो खा गए वो उड़ा गए, जो खा गए वो उड़ा गए, जो जोड़ गए वो छोड़ गए, जो दे गए वो ले गए। जी, जो खा गए वो उड़ा गए, खाया पिया वो खत्म हो गया। जो नसीब में आया जेको फबियो यो फबियो जेको खाधो। जो खा गए वो उड़ा गए, खाया पिया उड़ा दिया। जो जोड़ गए वो छोड़ गए, जिन्होंने जमा की, पूंजी जमा की, पैसे इकट्ठे किए, वो तो छोड़ गए। जब मौत आई न किसी के कब्र में
अलमारी है, न किसी के कफन में जेब है। बोलो, कभी देखा? यहां तो मैंने भी 2 जेबें बना रखी है, इधर भी जेब है, इधर भी जेब है। कुछ लोग इधर भी जेब लगाते हैं, इधर भी लगाते हैं। कितनी जेबें हैं, लेकिन किसी के कफन में आपने जेब देखी? बोलो। और किसी के कब्र में आपने अलमारी देखी? कोई तिजोरी देखी? जी, जो जोड़ गए वो छोड़ गए। जिन्होंने जमा की, दौलत बनाई, कोठियां बनाई, जगहें बनाई, सामान इकट्ठा किया, वो सारे छोड़ के चले गए, तन्हा चले गए। वो दुनिया यही धरी की धरी रह गई। जो दे गए वो ले गए, जो अल्लाह के नाम पर दे गए ना, वही अपने पास ले गए। वही उनकी दौलत थी, वही उनका सरमाया था। जो ले गए, ले वो गए हैं जो दे गए हैं। जो अल्लाह के नाम पर दे गए वो अपने साथ ले गए। ये जुमला जरा याद करने का है। जो खा गए वो उड़ा गए। बोलो, जो खा गए वो उड़ा गए। जो जोड़ गए वो छोड़ गए, और जो दे गए वो ले गए। जो दे गए वो ले गए। अब सैयदना मूसा अलैहिस्सलाम के कानों तक ये बात पहुंची कि भाई वो तो एक बड़ा फयाज आदमी पैदा हुआ है, लाखों लोग पल रहे हैं उसके पैसे पर, और दिन ब दिन उसकी दौलत बढ़ रही है। तो हजरत मूसा अलैहिस्सलाम ने जाकर देखा, अरे ये तो वही बंदा है जिसके लिए मेरे रब ने फरमाया था कि इसकी जिंदगी लंबी चौड़ी है, इसकी उम्र लंबी चौड़ी है, इसके मुकद्दर में रोजी थोड़ी है। ये तो खुद भी खा रहा है और मखलूक को खिला रहा है, ये क्या मामला हुआ? अर्ज की, मेरे मौला, तेरी बात कभी तुझसे ज्यादा सच बोलने वाला कौन है? वमन अस्दक़ मिनल्लाहि क़ीला। मेरे मौला, ये राज में समझा नहीं। तूने तो फरमाया था इसकी उम्र लंबी, इसकी रिज़्क़ छोटी थोड़ी, और ये तो खुद खा रहा है, ये तो दुनिया को खिला रहा है, ये क्या मामला हुआ? मेरे रब ने फरमाया कि मूसा, हकीकत तो यही थी जो मैंने तुम्हें सुनाई थी, लेकिन जब तूने कहा मैंने उसको सारी जिंदगी की रोजी एक बार दे दी। अब उसने क्या किया कि उसने अपनी रोजी, अपना हिस्सा मुझे दे दिया। जो उसका अपने बच्चों की रोजी थी, अपने पेट की रोजी थी, वो मेरे नाम पर दे दी। उसने इतना बड़ा दिल दिखाया, इतनी बड़ी उसने दिल दिखाई कि मेरे नाम पर अपनी चीज दे दी। तो मैं कोई सखी कम हूं क्या? जी, जो सखावत दिखाता है तो मैं तो सबसे बड़ा सखी मैं हूं। उसने मेरे नाम पर दिया, मैंने उसको बढ़ा कर दे दिया। फिर अगले दिन उसने मेरे नाम पर दिया, मैंने और बढ़ा कर दे दिया। उसने फिर मेरे नाम पर दे दिया, मैंने और बढ़ा दिया। ए मूसा, अगर ये इस तरह मेरे नाम पर देता रहेगा तो कयामत तक इसकी रोजी तंग नहीं होगी। भाईरो, दोस्तों, जेके रोजी जी शिकायत कयो था, तंगी जी शिकायत कयो था, बखीर न थियो, कंजूस न थियो, सखी बणजो, सखी सखी। हाँ, मुझा सोना हबीब दुआ घुरंदा हा, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल बुख़्ल वल कसल। या अल्लाह, मां तोखा पनाह तो वठा बखीली खां, बखीली खां मूंखे बचाए जा। या दुआ साईं जन सेखारी असांखे, या अल्लाह मां तोखा पनाह तो वठा सुस्तीअ खां, सुस्तीअ खां, सुस्तीअ खां। हिते बि घणा वेठा आहिनि सुस्त, एक होते हैं सुस्त, एक होते हैं चुस्त। मैं अपने फकीरों को सुस्त नहीं देखना चाहता।
चुस्त देखना चाहता हूं। बोलो क्या बनोगे? अब दो सुस्त थे, वो रास्ते में पड़े हुए थे, ऊपर से गाड़ी आई, उसने हारन दिया, उठो भाई उठो उठो, रास्ता छोड़ो। तो एक कहने लगा यार ये सुस्त है, नहीं उठेगा, मेरी टांग से खींचो, मुझे हटा दो, मैं उठता हूं, बाकी ये नहीं उठेगा। ये सुस्त है, मेरी टांग से खींचो, रास्ते से हटा दो, ये नहीं उठेगा, ये सुस्त है, मुझे हटा दो। जी सुस्त न थियो। साईं दुआ घुरन था, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल बुख़्लि वल कसल। या अल्लाह मां तोखां पनाह तो घुरा बखीली खां, तोखां पनाह तो वठां सुस्ती खां। व अऊज़ु बिका मिन अर्ज़लिल उम्र। या अल्लाह मां तोखां रज़ील उम्र जी पनाह तो वठां। रज़ील उम्र, लंबी जिंदगी, अखियुनि जी रोशनी घटि थी वञे, पेरनि जो हलण घटि थी वञे, सिहत न रहे, माण्हू खट ते पियो हुजे, ॿियनि जे मथां बार बणिजी वञे, मुहताज बणिजी वञे, इहा हूंदी आहे रज़ील उम्र। साईं जन फरमाई आहे दुआ घुरो त या अल्लाह मूंखे रज़ील उम्र खां बचाए जां। ऐं जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो करे, बखील नाहे बल्कि सखी आ, त अल्लाह जो वाइदो आहे उनखे रज़ील उम्र खां बचाईंदो। इहो बुरी उम्र न ॾिसंदो जेको सखी हूंदो। जी सखावत ख़ैरात बुरे मौत खां बचाईंदी आहे, बुरे मौत खां। अल्लाह सी पनाह में रखे, मरणो हर कंहिंखे आहे, पर अल्लाह करे को मौत चङो थिए। जी के माण्हू मरण था, एक्सीडेंट में मरी था वञनि, जिस्म टुकड़ा टुकड़ा थी था वञनि, सूरत सुञाणप में नथी अचे, के बम में मरी था वञनि, जिस्म उनजो गभा गभा थी थो वञे। अल्लाह करे शल मौत अचे त को सुठो सुहिणो मौत अचे, नबी जो दीदार अखियुनि जे अॻियां हुजे, दुरूद ओ सलाम ज़बान ते हुजे, ऐं मौत अची वञे। सखावत बुरे मौत खां बचाईंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, सोहणे हबीब मदीने वारे साईं लजपाल नबी जी पाक हदीस ॿुध। साईं फरमाइनि था, हबीबन करीमन फरमाया, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था, अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल तजाफ़ौ अन ज़म्बिस सख़ीय फ़इन्नल्लाह आख़िज़ुन बियदिही कुल्लमा असर। सखी खां का ग़लती थी वञे त तव्हां माफ़ करे छॾियोसि, छो त सखी खां जेॾे महिल पेर थिड़कंदो आहे न उनजो, त अल्लाह पाण उनखे पकड़ींदो, अल्लाह पाण उनखे संभालींदो आहे। इंसान त ग़लत ख़ता जो पुतलो आहे न, इंसान खां ख़ता थी बि पवंदी आहे न। सखावत करण वारे माण्हू खां अगरि कॾहिं ख़ता बि थी पवे, अल्लाह साईं जल शान उनखे हीअं मां वठंदो, रब उनखे अल्लाह उसको थाम लेता है। सखी को अल्लाह ताला थाम लेता है। जब उसका पांव डगमगाता है, जब उसको कोई तंगी या तकलीफ पहुंचने वाली होती है, तो अल्लाह खुद उसको थाम लेता है। और जिसको अल्लाह थाम ले वो क्या क्या दुख से देख सकता है। ऐज़ान मोहतरम, मेरे आका फरमाते हैं, हजरत सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाते हैं कि इन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्न अल्लाह तबारक व तआला बअस हबीबी जिब्रील अलैहि सलातु वस्सलाम इला इब्राहीम अलैहि अस्सलाम फ़क़ाल या इब्राहीम इन्नी लम अत्तखिदक खलीलन अला अन्नक अअबदु इबादन। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जिब्रील अमीन के हजरत इब्राहीम खलील दे मोकिलियो।
रब फरमाया त इब्राहिम मूं तोखे पंहिंजो दोस्त बणायो आहे। इब्राहिम खलीलुल्लाह, चओ इब्राहिम खलील जी माना छा आहे? दोस्त। इब्राहिम अल्लाह जो छा हुयो? ॻाल्हायो, इब्राहिम अल्लाह जो दोस्त हुयो। अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील ॿुधाई इब्राहिम तोखे मूं पंहिंजो दोस्त बणायो आहे। अला अन्नक आबुद इबादली, इन्हे जे लाइ न त तूं घणी मुंहिंजी इबादत कंदो ही, रात जागंदो ही, नफ़िल पढ़ंदो ही, तहज्जुद पढ़ंदो ही, इन्हे जे करे तोखे खलील न बणायो अथम। वलाकिन अत्तलअतु अला क़ुलूबिल मुमिनीन फलम अजिद क़ल्बन अस्खा मिन क़ल्बिका। इब्राहिम जॾहिं मूं पंहिंजे कान्हनि जे दिलुनि ते नज़र फेराई त सभिनी माण्हुनि जे दिलुनि खां तुंहिंजी दिल वधीक सखी ॾिठमि। तोखे दिल जो सखी ॾिठमि, इन्हे जे करे मूं तोखे पंहिंजो दोस्त बणायोमि। मुंहिंजी दोस्ती तोखे मिली आहे इबादत जे करे न, सजदन जे करे न, रातुनि जे जागण जे करे न, नफ़िलन पढ़ण जे करे न, हज बैतुल्लाह जा करण जे करे न, काबे जी तामीर करण जे करे न, ज़मज़म जो चश्मो जारी करे खुदा जे ख़ल्क़ खे मिठे पाणी पियारण जे करे न, मूं तोखे खलील हिन जे करे बणायो आहे जो तूं दिल जो सखी आहीं। सुभान अल्लाह। अल्लाह के बाने जी दिल जी सखावत वणंदी आहे। हिन हदीस जे लफ्ज़न मां इहा ॻाल्हि बि मालूम थी त सखावत जो वास्तो दिल सां आहे। पैसा खीसे में हूंदा आहिनि, ख़र्च हथ कंदा आहिनि, ॾींदा हथ आहिनि, पर चवंदी दिल आहे। दिल थी चवे त ॻंढड़ियूं ॾेई लिकाए रखी, वरी लिकी लिकी ॻणींदो घणा आहिनि। अल्लज़ी जमा मालूम अदद, अल्लाह खे ख़बर आहे न बाने जी तबीयत जी, क़ुरान में लिखी छॾी त लिकी लिकी ॻणे थो, जमा मालन व अदद, गॾु करे थो पोइ वरी उनखे ॻणे थो। घणा नोट थिया, घणा घटिया, घणा वधिया, उनखे ॻणे थो, पर ख़र्च करण जे लाइ दिल खपंदी आहे। छा खपंदी आहे? दिल खपंदी आहे। जेको दिल जो सखी आहे इहो अल्लाह जो दोस्त बणजी वेंदो। जंहिंखे सखावत दिल नसीब थी वई उनखे अल्लाह जे दोस्ती जो शरफ नसीब थी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, इन्न फिल जन्नत बैतन युकाल लहू बैतुस सखा। जन्नत में हिकिड़ो घर आहे जंहिं घर जो नालो आहे सखावत वारो घर। चओ कहिड़ो घर? सखावत वारो घर। इन में रहंदा केर? जेके सखी हूंदा, जेके सखी हूंदा। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाइनि था, क़ील या रसूल अल्लाह मन सय्यद। या रसूल अल्लाह ॿुधायो त सरदार केर आहे? सरदार केर आहे? सय्यद केर आहे? साईं फरमाइनि था, क़ाल यूसुफ बिन याकूब बिन इसहाक बिन इब्राहिम। सय्यद, सय्यद आहे यूसुफ अलैहिस्सलाम, जेको पाण बि नबी, पीउ याकूब बि नबी, ॾाॾो बि नबी, पड़ ॾाॾो बि नबी, घराणो ई नबीअनि जो सय्यद उहो। कालू फी उम्मतिक या रसूल अल्लाह मन सय्यद। हबीब उहो त थियो बनी इसराइलनि में, उहो त थियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, पर महबूब तव्हांजी उम्मत में सय्यद सरदार केर आहे? काल भला रजुलन ओतिया मालन व रुज़िक समाहतन। मुंहिंजी उम्मत में सरदार ऐं सय्यद उहो अथव जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो ऐं दिल सखी ॾिनी।
हथ में माल ॾिनो दिल में सखावत ॾिनी। व अदनल फ़क़ीर व कल्लत शिकायतुहु फिन्नास। ओ जेको फ़क़ीरन खे पंहिंजे वेझड़ो विहारींदो आ, मुहताजन खे पंहिंजे करीब कंदो आ, माण्हुनि सां पंहिंजूं शिकायतूं न जोड़ींदो आ, माण्हुनि सां पंहिंजूं शिकायतूं न ठाहींदो आ, बल्कि दिल जो सखी आ, हथ जो कुशादो आ, इहो मुंहिंजी उम्मत जो सरदार। ॻाल्हि सम्झ में अचे थी जी? हिते बि भला भली आ, चमड़ी वञे पर दमड़ी न वञे। हाँ न, फ़क़ीर सखी थी, सखावत सिख, दिल जो सखी बण, पोइ वरी वेही रंग ॾिस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का भी रिवायत आ, समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अस्सखा खुलुकुल्लाहिल आज़म। सखावत अल्लाह जो तमाम अजीम इखलाक है। सखावत अल्लाह जो गुण आ, सखावत अल्लाह जी जबरदस्त सिफ़त आ। चो सखावत अल्लाह जी सिफ़त आ। जंहिंखे सखावत मिली वई उनखे अल्लाह जी सिफ़त नसीब थी वई। तखल्लकू बि इखलाकिल्लाह, अल्लाह जे इखलाकनि जे रंग में रंग जी वियो। केर? जेको सखी आ, जेको दिल जो कुशादो आ। साईं फरमाइनि था त मोमिन बाने खे ॿिनि खूबियुनि सां रब सींगारींदो आ। मोमिन जूं ॿ निशानियूं हूंदियूं आहिनि। घणियूं निशानियूं हूंदियूं आहिनि? कंहिंजूं निशानियूं हूंदियूं आहिनि? चओ कंहिंजूं? मोमिन की दो निशानियां हैं। क्या? एक मोमिन सखी होगा, एक खुश इखलाक होगा। पहिरियों सखी हूंदो, ॿिए नंबर ते खुश इखलाक हूंदो। ऐं मुनाफ़िक जूं ॿ निशानियूं, बख़ील हूंदो, बद इखलाक हूंदो। बख़ील हूंदो, ख़ुदा जे रस्ते में ख़र्च करण ते बस ईअं टेड़ तप चढ़ी वञे। समझो था? ऐं जेके बख़ील हूंदा आहिनि न, उहे न पाण खाईंदा आहिनि न ॿिए खे खाईंदा आहिनि। सखी जेको हूंदो आहे उहो पंहिंजे माल जो नफ़ो पाण बि खाईंदो आहे, ॿियनि खे बि खाराईंदो आहे। सखियां ज़े अमवाल बरमी खुरंद, सखियां ज़े अमवाल बरमी खुरंद, सखियां ज़े अमवाल बरमी खुरंद, बखीला गमेसी मुजरमी खुरंद। सखी पंहिंजे मालनि जा नफ़ा खाईंदा आहिनि, पाण बि खाईंदा आहिनि, ॿियनि खे बि खाराईंदा आहिनि। बखील सदाईं घुटन में, ॿूसट में, परेशानी में, तंगी में, लखनि जे हूंदे बि परेशान गुज़ारींदा। इहा सज़ा है, सज़ा। या बखील के सज़ा है। लखन के बावजूद न सुठो पाए सके, न सुठो खाई सके, न सुठी जिंदगी गुजारे सके। या सज़ा ना है? पंहिंजी शइ हूंदे बि गॾु करे थो। अड़े कंहिंजे लाइ गॾु थो करी? तूं त हलियो वेंदे, अॼु हलियो वञी, सुभाणे हलियो वञी, तूं ॿियनि जे लाइ गॾु पियो करी, पाण खे मुब्तला पियो करी तंगी में, ऐं गॾु पियो करी ॿियनि जे लाइ। ए काश जे तूं सखी थी वञी त तूं बि ख़ुशि गुज़ारी, तुंहिंजा बच्चा बि ख़ुशि गुज़ारी। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त मां मोहम्मद करीम सखी हातिम ताई जे साल में उन दौर में पैदा थियो आहियां। अरब जो मशहूर सखी हुयो हातिम ताई, सखावत में ज़रबुल मिसल हुयो। अरब में उनजी सखावत बेमिसाल सखावत हुई।
साईं फरमाइनि था त मां उन सखी जे दौर में आयो आहियां। सखी जे दौर में हुजण जी हुजूर जन ॻाल्हि करे ॿुधाई त मां उन दौर में आयो आहियां जंहिंमें हातिम ताई जहिड़ो सखी। सुभान अल्लाह। हातिम ताई जी नियाणी हुई, उहा कैदी थी आई। जॾहिं हातिम जो इलाइक़ो बनू कबीलो बनू तय फतह थियो त हातिम जी नियाणी कैद थी आई। कैदियाणी हुई, उनजो मथो उघाड़ो हुयो। जेॾीमहिल हबीबन करीमन जी ख़िदमत में उहा औरत आंदी वई, चयो वियो या रसूल अल्लाह, हीअ हातिम सखी जी नियाणी आहे। त मुंहिंजे लजपाल नबी पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर लाहे उन नियाणी खे पाराई। फरमायो त सखी जी नियाणी आहे, उनजो मथो उघाड़ो मां बर्दाश्त नथो करे सघां। हुकुम फरमायो त हातिम जी नियाणी खे हींअर जो हींअर आज़ाद कयो। ये हथ कढियो, ये कैद कढोसि, छॾियोसि, आज़ाद कयो। जो सखी जी नियाणी त उहा बि हातिम जी नियाणी हुई। चई या रसूल अल्लाह, जेकॾहिं मूंखे आज़ाद कयो था त आउं आज़ादी क़बूल न कंदसि जेसीं ताईं मुंहिंजी क़ौम जा जेतिरा बि माण्हू कैदी आहिनि, जेसीं उन्हनि खे न छॾींदो तेसीं मां बि आज़ादी क़बूल न कंदो। सखावत जो असर पीउ जो, उनजी नियाणी में बि सखावत जो असर हुयो। हाणे मुंहिंजी जान छुटी, मां त वञा पोइ, हाणे क़ौम ॼाणे उनजो कमु ॼाणे। न, सखी जी नियाणी हुई। चवण लॻी त या रसूल अल्लाह, जेकॾहिं मूंखे आज़ाद कयो था त मूंखे आज़ादी क़बूल न आहे जेसीं मुंहिंजी क़ौम खे आज़ाद न कंदो। हबीबन हुकुम ॾिनो, सहाबियो, सखी जी नियाणी जेका चवे थी उहे कयो। हातिम जे करे उनजी नियाणी खे आज़ादी मिली, नियाणी जे करे उनजी क़ौम जो क़ौम जे मथां हुजूर राज़ी। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? जॾहिं को मानो सखी बणिजे थो त अल्लाह ताला पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं उन जे मथां निछावर करे थो। उन जे रोज़ी खे अल्लाह वधाए थो, उन जे परेशानियुनि खे अल्लाह हटाए थो, उन जे तंग दस्ती खे रब ख़त्म करे थो। उहो ज़मीन आसमान जे आफ़तुनि, शामतुनि ऐं मुसीबतुनि खां अल्लाह जे अमानत, ज़मानत ऐं हिफ़ाज़त में अची वञे थो। ख़ुसूसन सुबुह जी ख़ैरात। सुबुह जी ख़ैरात साईं फरमाइनि था बाकिरू बिस्सदक़ा फ़इन्नल बलाअ ला यतख़त्तस सदक़ा। पंहिंजो सुबुह इन हाल में कयो जो सुबुह जो सवेल उथी पहिरियों इहो कमु कयो जो सखावत कयो, कुझु न कुझु ख़ैरात कयो। पहिरीं पंहिंजे ॾींहं जी शुरूआत ख़ैरात सां कयो। फ़इन्नल बलाअ यतख़त्तस सदक़ा। इहा ख़ैरात तव्हांजे लाइ हिफ़ाज़त जो हिसार ऐं किलो ऐं कोट बणिजी वेंदी। का मुसीबत इहो किलो टपी तव्हां ॾे अची न सघंदी। पुट ॻाल्हि सम्झ में आई? हा, तव्हां जेॾीमहिल ख़ैरात कई न, तव्हांजे चौधारी हिफ़ाज़त जो अल्लाह ताला कड़ो चाढ़े छॾियो। मुसीबतूं सभु ॿाहिरि, दर्द सभु ॿाहिरि, परेशानियूं सभु ॿाहिरि, तव्हांजे चौधारी हिफ़ाज़त जो किलो। फ़इन्नल बलाअ ला यतख़त्तस सदक़ा। मुसीबत इहो किलो टपी अंदरि तव्हां ॾे न ईंदी, तव्हां महफूज़ रहंदव। सुभान अल्लाह। सखावत तव्हांजे लाइ दुनिया जूं परेशानियूं लाहींदी ऐं सखी जो मौत भलो थींदो, सखी जो मौत ईमान सां थींदो ऐं सखी जी इज़्ज़त खे अल्लाह वधाईंदो, सखी जे रोज़गार खे रब वधाईंदो, सखी जा बच्चा बि ख़ुशहाल गुज़ारींदा, सखी जा ईंदड़ नस्ल बि ख़ुश गुज़ारींदा। ऐं सखी जेॾीमहिल क़ब्र में पहुचंदो त उनजी क़ब्र एतिरी कुशादगी थींदी जेसिताईं उनजी नज़र पहुचंदी ओतिरी उनजी क़ब्र कुशादगी। ऐं सखी जॾहिं क़यामत जे ॾियारे में उथंदो त उन ते हिसाब किताब पुछाणो न हूंदो। सुभान अल्लाह। अर्रजुलु तहत ज़िल्ल सदक़तिही यौमल क़ियामा।
मानू जॾहिं क़यामत जे ॾियारे में उथंदो न, छांव या छटरी न हूंदी, मन या मोरी न हूंदी, मथों अजो या आसरो न हूंदो, उन ॾियारे ते जन सखावत कई आहे, उहो सदको ऐं ख़ैरात उन जे मथां सखावत छांव करियो ॾिठी। सिज जी तपश ऐं गर्मी में माण्हू पघर में ॿुॾंदा, पर सखी पंहिंजे सदके ख़ैरात जी छांव में बीठल। ऐं सभिनी इंसाननि खां हिसाब किताब थींदो। अल्लाह ताला फरमाईंदो त सखी खे छॾियो, इन ते हिसाब न आहे, पुछाणो न आहे, दर खोलियोसि त वञी जन्नत। सखी बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। ओ मिठा, इहो आसमानी नुस्ख़ो थई। जेकॾहिं इन हिक ॻाल्हि ते तुंहिंजो अमल थी वियो त घणनि मुसीबतुनि खां जान छुटी पवंदई, घणियुनि परेशानियुनि खां निजात माणे वठंदे। हाणे सवाल आहे त सखावत कजे कीअं, कजे केतिरी, घणी? जेकॾहिं साहिब निसाब आहे 7.5 तोला सोना या 52 तोला चांदी आहे, इहो साहिब निसाब आहे, उहो ज़कात अदा कंदो 40%। पर ख़ैरात जे लाइ निसाब न आहे। जेतिरो रब ॾिनो आहे मिम्मा रज़क़नाहुम, जेतिरी कुझु मूं तव्हांखे ॾिनो आहे, भली तव्हां मज़ूरी कई 400 रुपया दिहाड़ी तव्हांखे मिली न, उन मां 390 रुपया पाण खाओ, 10 रुपया ख़ुदा जे रस्ते में ॾियो। पोइ इन 10 रुपयनि जो वरी रंग ॾिसो, बरकत ॾिसो त अलाह तव्हांखे छा थो चए। ऐं ख़ैरात कंहिं ते कबी? ख़ैरात जी शुरूआत सभ खां अव्वल पंहिंजे बचनि ते कबी। पंहिंजे औलाद खे जेकॾहिं सुठो पारायो, सुठो खारायो, सुठी पोशाक पहिरायो, त इहा बि ख़ैरात में शामिल आहे। हत्ता के गिरह ठाहे घर वारीअ जे वात में विझो, इहा बि सखावत आहे। ॻाल्हि सम्झो? जेकॾहिं पंहिंजे घर वारनि जा हुकूक अदा करे, उन्हनि जी ज़रूरतूं एहतियाजूं पूरियूं करे, पोइ वरी अज़ीज़नि क़रीबनि में ॾिसो, मिटनि माइटनि में को ग़रीब आहे, मिस्कीन आहे, यतीम आहे, बेवा औरत आहे, को मुसाफ़िर आहे, को बीमार आहे, कंहिंजी न्याणी जवान आहे, उनखे शादी कराइणी आहे, को मरीज़ आहे, उनजो इलाज कराइणो आहे। पंहिंजे बिरादर में ॾिसो, उन्हनि जी ज़रूरतुनि जो पूराओ कयो। उन खां पोइ ॾिसो का मस्जिद आहे, को मदरसो आहे, पर मदरसो बि उहो ॾिसजो जेको या रसूल अल्लाह चवण वारो। ईअं हर कंहिं ॾाढ़ी वारे जे हवाले न कजो पंहिंजी ज़कात ऐं ख़ैरात। सम्झो था? ख़ैरात उते कजो जेको या रसूल अल्लाह चवण वारो। पोइ मस्जिदूं ठहरायो, मुसाफ़िर खाना ठहरायो, ग़रीबनि जी मदद कयो, किथे नलको लॻाराए छॾियो, किथे खूह खोटराए छॾियो, किथे पुल ठहराए छॾियो, को रस्तो ठाहे छॾियो, कंहिं ग़रीब मिस्कीन न्याणी खे ॾाज ॾावण जे लाइ 5 रुपया ख़र्च जा ॾियो। को यतीम बच्चो आहे, उन यतीम बच्चे जे मथे ते शफ़क़त जो हथ फेरायो। कंहिं यतीम बच्चे खे कपिड़नि जो वॻो वठी पारायो। को दर्दमंद ॾिसो, को मिस्कीन ॾिसो, को ॾुकड़ियल ॾिसो, को ग़रीब मिस्कीन ॾिसो, त पंहिंजे कमाई मज़ा उन ग़रीब जी बिना चवण जे, बिना घुरण जे, बिना सवाल जे सवाल करे ऐं पोइ न ॾियो त इन जहिड़ो नाअहल ॿियो माण्हू आहे ई कोन, जेको अल्लाह जे नाले ते घुर्जे ई न ॾिए। इन खां वधीक ॿियो बुछड़ो माण्हू न आहे जेको अल्लाह जे नाले ते घुर्जे ई न ॾिए। बुछड़े में बुछड़ो माण्हू इहो। सखावत इहा आहे जो बिना घुरण जे ॾियो, ॻोल्हे खोले ॾियो, कंहिंखे ज़रूरत आहे। सुभान अल्लाह। जीअं मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जो शहज़ादो हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा, जेको हज़रत इमाम हुसैन सां गॾु करबला जा ॾुख ॾिसी आयो हुयो, करबला जूं तंगियूं सही आयो हुयो, जंहिं पंहिंजे अदड़े अली असगर खे कुसंदे ॾिठो हुयो, जंहिं अली अकबर खे शहीद थींदे ॾिठो हुयो, जंहिं पंहिंजे बाबे हुसैन जी प्यास पंहिंजे अखियुनि सां ॾिठी हुई। सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन
जने वापस मदीना मुनव्वरा मोटी आया तो पूरी जिंदगी कदे न खिलिया, हमेशा रोंदा रहंदा हुया। तेसी पानी न पींदा हा जैसी अखियुनि जा लुड़क पानी में न पवंदा हा। पानी हथ में जलींदा हा त बाबे हुसैन जी उञ याद अची वेंदी हुई, अदे अली असगर जो उञ वारो तड़पड़ याद अची वेंदो हो। रोंदा हा ऐं पोइ पानी जा ॿ ढुक पीअंदा हुया। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो दस्तूर हुयो त ॾींहं जो खुफिया मालूमात कंदा हुया त कहिड़े घर खे अटे जी ज़रूरत आहे, कंहिंखे लटे जी ज़रूरत आहे, कंहिंखे कपिड़े जी ज़रूरत आहे, कंहिंखे कहिड़ी शइ जी हाजत आहे, ॾींहं जो मालूमात कंदा हा। ऐं पोइ जॾहिं राति थींदी हुई त मुहम्मद करीम जो ही पाक बच्चो पंहिंजे कुल्हनि ते अन्न जा ॿोरा खणी ग़रीबनि जे घर दर दर ते पहुचाए। कंहिंखे ख़बर न हुई त राति जे ऊंदाहियुनि में ग़रीबनि जी संभाल लहण वारो केरु आहे, ही सखावत करण वारो केरु आहे। तव्हांजो जॾहिं सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन विसाल फरमायो, उन राति ग़रीब बुखारा रहिजी विया, मिस्कीन ग़रीब बुखारा उंजारा रहिजी विया। हिक ॿिए खां पुछण लॻा त असांजी अॼु संभाल न लधी वई आहे। पोइ ख़बर पई त राति जे ऊंदाहियुनि में ग़रीबनि जी संभाल लहण वारो इहो सखी इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो। पाण बि सखी हुयो ऐं सखी जो बच्चो हुयो। हज़रत इमाम हुसैन जहिड़ो काइनात में ॿियो केरु सखी थींदो जंहिं पंहिंजा बच्चा बि रब जे रस्ते में ख़ैरात करे छॾिया। अली अकबर जहिड़ा जवान पुट कुर्बान कयईं अल्लाह जे नाले में। अली असगर जहिड़ा मासूम बच्चा कुर्बान कयईं पंहिंजे अल्लाह जे नाले में। सखी जो बच्चो सखी हुई, छो त सखावत हिन घराणे जो ज़ेब हुई, हिन घराणे जो शेवो हुई सखावत। मदीने वारा साईं सखी हुया। हुजूर जो अब्बो साईं अब्दुल्ला सखी हुयो, हुजूर जो ॾाॾो साईं अब्दुल मुतलिब सखी हुयो, साईं जो पड़ ॾाॾो साईं हाशिम पूरे अरब में मशहूर सखी हुयो। हाशमी घराणो ही सखी घराणो। मुंहिंजा दोस्तो, असां उन सखी नबी जा उम्मती आहियूं। उहा सखा जो सबक मदीने वारे साईं असांखे सेखारियो। छा आहे को उम्मत में उन सखा वारे सबक ते अमल करण वारो? आहे को गुलाम? आहे को गुलाम पंहिंजे आका जे रस्ते ते हलण वारो? जी अॼु तव्हां दिलि में आहद करे उथो त अॼु खां वठी सखावत कंदासीं। आहद कयो, दिलि में पको इरादो कयो, आज़म कयो त इंशाअल्लाह सखावत कंदासीं। अॼु तव्हां सखावत शुरू कयो, अॼु ई तव्हांजे लाइ अल्लाह ताला कुशादगी जा रस्ता खोले छॾिया। हाँ, अगर तंगी अची बि वई, वक्ती तौर ते तंगी अची बि वई, यकदम अल्लाह ताला रस्तो खोले छॾियो। छो त ईमान वारनि ते आज़माइश वक्ती तौर ते ज़रूर ईंदी आहे, सचे ऐं कूड़े जी परखा ज़रूर थींदी आहे, पर जेकॾहिं सखावत आहे त जल्द अल्लाह ताला तव्हांजे लाइ रस्तो रहमत जो खोले छॾियो। वाक़ियो आहे, हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो, उन ऐलान कयो त मुंहिंजे शहर मां केरु ख़ैरात न करे। जेको ख़ैरात कंदो उन जूं ॿई बाहूं वढाए छॾींदुसि, उनखे पंहिंजे शहर मां लोधे कढाए छॾींदुसि। बादशाह जो हुकुम मिली वियो, माण्हुनि ख़ैरात ॾियणु बंदि करे छॾियो। हिकिड़ो मिस्कीन गरीब मोहताज हुयो, कंहिं दर ते जी सदा हई से न हई, वाह मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां, अलाह वास्ते मूंखे मानी गबो ॾियो। माई घर धयाणी हिन जो फ़कीर जी सदा ॿुधी चवण लॻी त फ़कीर तोखे ख़बर न आहे बादशाह ऐलान कयो आहे त जेको सखावत कंदो या ख़ैरात कंदो उनखे सज़ा मिलंदी? चई हा मां मूंखे ख़बर आहे। बादशाह चवे तो ख़ैरात न कयो, पर जेको बादशाहनि जो बादशाह हुआ, जेको रब्बुल आलमीन आहे, अहकमुल हाकिमीन आहे, उहो चवे तो ख़ैरात कयो।
अमा हाणे तुंहिंजी मर्ज़ी हिन बादशाह जो चयो मञी या बादशाह जे बादशाह जो चयो मञी। माई अल्लाह जे ख़ौफ़ वारी हुई चई फ़क़ीर बी 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 ईअं न छॾींदीसां। वई ॿ मानियूं खणी अची ॾिनईसि, ॿ मानियूं ॾिनईसि। फ़क़ीर खाई दुआऊं ॾींदो हलियो वियो। पहरेदारनि जासूसनि चौकीदारनि वञी ॿुधायो त साईं फलाणी औरत ॿ मानियूं ख़ैरात कई आहे। बादशाह जो घुरायोसि, औरत अची वई। तोखे ख़बर हुई मूं ऐलान कयो आहे त ख़ैरात न कयो? जी हा ख़बर हुई। पोइ तो छो ख़ैरात कई? माई चवण लॻी त बादशाह मूंखे रब जो नालो ॾिनई, अल्लाह जो नालो खणी आयो, मूं पंहिंजे मालिक जो नालो ख़ाली मोटाइण मुनासिब न सम्झो। मूं पंहिंजे रब जे नाले ते ख़ैरात कई आहे। हाणे तोखे जेका सज़ा ॾियणी आहे भली ॾे, मां त ख़ैरात करे चुकी आहियां। बादशाह हुकुम ॾिनो इन जूं ॿई बाहूं वढोसि ऐं मुंहिंजे शहर मां कढोसि। हुकुम थी वियो, ॿई बाहूं नियाणी जूं वढिजी वियूं। नंढड़ो बचड़ो हुअसि, हुनखे कुल्हे ते वेहारी हुनजा हथड़ा पंहिंजे मथे में विधई। बच्चे खे खणी घर मां घर मां कढी छॾियोसि। नहर जो किनारो ॾेई वञे पई, हलंदे 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 गर्मी टाक उस लॻी उञ लॻी। हाणे पाणी कीअं पीए? हथ हुजनि त बुक भरे पाणी पीए। हीअं झुकी पाणी पीअण जे लाइ त कुल्हे वारो बच्चो वञी पाणी में किरियो, उहो ॿुॾी वियो। जेॾी महिल बच्चे खे ॿुॾंदे ॾिठई न, औरत ॿिया ॾुख सही वेंदी आहे पर बच्चनि जो ॾुख ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। औरत जेका जीजल माउ आहे उनखे पंहिंजे बच्चे जो ॾुख ॾाढो सदमो दिलि खे थींदो आहे। जेॾी महिल बच्चे खे ॿुॾंदे लुढ़ंदे ॾिठई, ओॾी महिल मथे निहारे चई, ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा रब करीम, तुंहिंजी रहमत किथे आहे? तो फरमायो इन रहमत अल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन, नेकी करण वारनि खे मुंहिंजी रहमत तमामु वेझी हूंदी आहे। मुंहिंजा मौला, उहा तुंहिंजी रहमत किथे आहे? दिल से जो निकलती है असर रखती है, पर नहीं कुव्वते परवाज रखती है। दिल मां दाह निकिरंदी आहे न, पर नाहे पर परवाज करे वेंदी आहे अल्लाह जी। बस हिन जो दाहण तेसी ॿ माण्हू भला घोड़ा सवार डोड़ाईंदा पोइ हिकिड़ो लथो, उन नहर में बुल ॾिनई, उहो ॿुॾल बचड़ो सही सलामत कढी आहे। ॿियो माण्हू लथो, हुनजे वढियल ॿाहुनि ते हथ फेराई त ॿाहूं सही सलामत। अमा तुंहिंजी ख़ैरात अघामी वई, हाणे मोट बादशाह ज़ालिम बि हींअर ख़तम थी। चया बा तव्हां केरु आहियो? तव्हां मुंहिंजी मदद कई आहे। नबी आयो, वली आयो, शहीद आयो, जिन आयो, मलाइक आयो, रूह आयो, कहिड़ी शइ आहे तव्हां मुंहिंजी मदद कई आहे? चवण लॻा मां असां तुंहिंजूं उहे ॿ मानियूं आहियूं जेके फ़क़ीर खे तो ॾिनियूं। वो 2 रोटियां जो तूने फकीर को खिलाई थी ना, वो 2 रोटियां हैं, वो हम 2 रोटियां हैं जो तूने फकीर को खिलाई थी। दोस्तों, खैरात कॾहिं ज़ायो न थींदी आहे। खैरात जो सिलो दुनिया में भी मिलंदो आहे, आख़िरत में भी मिलंदो आहे। सखी बणिजो, पोइ इंशा अल्लाह ताला तव्हां ज़िंदगी भर ख़ुशि गुज़ारींदो, कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। हिकिड़ो तजुर्बो कयो, बीमारी अची वञे, को ॾुख, को दर्द, का मुसीबत अची वञे, सदको कयो, खैरात कयो, खैरात कयो। अञा न लथी आहे वरी खैरात कयो, अञा न लथी आहे वरी खैरात कयो। डॉक्टर वटि वेंदा आहियो न, दवा कराईंदा आहियो, हिन डॉक्टर जी दवा नथी लॻे त वरी ॿिए डॉक्टर वटूं, मूं त न लॻी त ॿिए डॉक्टर वटूं। दवाउनि ते लख रुपया ख़र्च था कयो। तव्हां अल्लाह जे रस्ते में खैरात कयो, अल्लाह तव्हांखे शफ़ा बि ॾींदो, दर्द जी दवा बि। बीमारियुनि ऐं मुसीबतुनि जो इलाज खैरात सां कयो। पंहिंजे परेशानियुनि जो इलाज खैरात सां कयो। पंहिंजे तंगियुनि जो इलाज खैरात सां कयो। पंहिंजे रब खे राज़ी करण जो ज़रियो खैरात खे बणायो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके सखी हूंदा आहिनि उहे मदीने वारे साईं जे वेझड़ो हूंदा आहिनि, मुंहिंजे लजपाल नबी जे कुर्ब में हूंदा। ऐं सखी मदीने वारे साईं जे शफ़ाअत जा हक़दार हूंदा। अल्लाह करीम
असा सभिनी के सखी बनाए, सखावत की खूबी अता फरमाए, सखावत सा जियो ऐं सखावत वारो मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम जल्ल शानो शाल असा सभिनी के अमल की तौफीक नसीब फरमाए।